आज जी बिल्कुल नाज़रीन हिन वक्त जेकब टीवी न्यूज़ की समूरी टीम मेडिकल टीम से गड जेको आहे यूसी बाजारा के गोठ अकरीअ में जेकब टीवी न्यूज़ रिपोर्ट कई जै गोठ के चारों तरफ पानी हींअर जेका मेडिकल टीम है PPH तरफा PPH के सहकार से ये मेडिकल टीम जेका है वही रही है उन्होंने मुतासर मानूं मेडिकल के हवाले से तमाम जेके ज़रूरती अद्वियात आहिनि उहे भी जेके असां गॾु कयूं आहिनि मेडिकल टीम जा कुछ दोस्त भी PPH जा असां सां गॾु आहिनि असां वञी रहिया आहियूं जेकॾहिं मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे त चारों तरफ़ तव्हां ॾिसी सघो था रुगो पानी पानी पियो नज़र अचे मूंसां गॾु जर्नलिस्ट मीर हमज़ा समोसा भी मौजूद आहिनि साईं जी भी वॾी महिरबानी जो असांखे टाइम ॾिनो त जेकब टीवी न्यूज़ मुसलसल जेको आहे मुतासिरनि जो आवाज़ बणिजी आहे असां हुन सां गॾोगॾु इहा भी कोशिश कयूं था त जेतिरो असांजे वस में आहे असां मुतासिर माण्हुनि जे लाइ कयूं ग़रीबनि जे लाइ कयूं त वधीक असां तव्हांखे उते माण्हुनि वटि पहुचंदासीं उन्हनि सां भी ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं जेका मेडिकल जी टीम असां सां गॾु आहे असां उन्हनि सां भी ॻाल्हि ॿोल कंदासीं त कहिड़ी मेडिसन जेका आहे फौरी तौर ते हंगामी बुनियादनि ते मुतासिर माण्हुनि खे ॾिनी पई थी वञे ऐं उन्हनि जी ट्रीटमेंट जे हवाले सां भी उन्हनि खां पुछंदासीं त पोइ वधीक उते पहुची करे असां तव्हांखे जेको आहे उन्हनि जी ज़बानी ॿुधाईंदासीं। आज बिल्कुल हिन वक्त असां यूनियन काउंसिल बाजारा के गोठ अकरीअ में मौजूद आहियूं जिते PPH तरफा जेको आहे बरसात मुतासिरनि जे लाइ मेडिकल कैंप हिते क़ाइमु कई वई आहे। मां तव्हांखे पहिरीं भी ॿुधायो त जेकब टीवी न्यूज़ हमेशह मज़लूमनि जो आवाज़ बणिजी आहे। असां मुसलसल जेको आहे बरसात मुतासिरनि जे ॾुख ऐं सुख में उन्हनि सां हर वक़्तु गॾु रहिया आहियूं। मां तव्हांखे ॿुधायो त हिन ॻोठ जे चारों तरफ़ पाणी ई पाणी मौजूदु आहे पर PPH वारनि खे असां रिक्वेस्ट कई जेकब टीवी न्यूज़ जी टीम रिक्वेस्ट कई DHO साहब खे असां रिक्वेस्ट कई उन्हनि माना फौरी तौर ते हिन शइ जो नोटिस वरितो ऐं हिकिड़ी टीम असांखे ॾिनी आहे जेका मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे डॉक्टर साहब वेठा आहिनि OPD हिते हले पई ऐं हीअ हिननि जे लाइ मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे मेडिसन स्टोर हिते नंढो आहे उन्हनि जो जेको आहे अमलो भी हिते असां सां मौजूदु आहे जेके हिननि खे हिते मेडिसन बि हंगामी तौर ते जेको आहे फ़राहम कनि पिया। वधीक असां ॻोठाणनि सां ॻाल्हाईंदासीं त हू अॼु जेका मेडिकल कैंप लॻी आहे उन हवाले सां हू छा था चवनि। हिननि जी महिरबानी जो इहे असां वटि आया असां ॾाढा परेशान हुआसीं ॾाढो असां मसइलो बीमारियूं पेरनि में हेॾां होॾां बुखार वग़ैरह मुंहिंजी तबियत जेको सही कोन हुई मींहं जे वजह सां इन हिसाब सां हीअ आया आहिनि माशाल्लाह दवा ॿवा वरिती अथऊं हींअर असांखे ॾाढी ख़ुशी थी। दवा कीअं पिया था सम्झो सुठी दवा आहे? बिल्कुलु सही आहे दवा जी हा दवा बिल्कुलु सही आहे। अच्छा ऐं ॿियूं भला कहिड़ियूं अञा मुश्किलातूं आहिनि राशन जे हवाले सां का मदद थी आहे? न अञा ताईं कुझु कोन थियो आहे न राशन मिलियो आहे न कुझु हाणे ॿुधूं पिया त ॿेड़ी वारे बंदोबस्तु थियो आहे साईं वारनि कुझु मदद कई आहे। साईं असांजी वरी महिरबानी दोस्तनि जी आहे जेको असां वटि हिते कैंप लॻाई वई आहे असांखे तमामु दवाउनि जी बि ज़रूरत हुई माण्हू खे बीमार आहे की छा तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी जो हिते असां वटि तव्हां कैंप लॻाई आहे। छा पिया सम्झो त केतिरा माण्हू हिते जेको आहे मुतासिर ऐं बीमारी में मुब्तला? साईं माण्हू तक़रीबन 32-35 माण्हू तक़रीबन आहिनि बीमारी में हेॾा होॾां की उन में ख़ासि कंहिं दवा जी ज़रूरत आहे तव्हां आयो तव्हांजी वॾी महिरबानी। ॿियूं भला कहिड़ियूं अञा नीड्स आहिनि हिते ॻोठ वारनि खे कहिड़ी शयुनि जी ज़रूरत आहे? ग़रीब मज़दूर तबिको आहे छा था सम्झो? साईं वधि में वधि असांखे हींअर इमदाद जी ज़रूरत आहे छो जो हिते बोर्ड में असां वटि कुझु मिली कोन थो सघे रस्तो परे आहे कंहिं ग़रीब वटि अन्न आहे खाइण जे लाइ त कंहिं वटि न आहे इमदाद माली जी ज़रूरत आहे असांखे हींअर कंहिं माण्हू बीमार आहिनि के उन दवाउनि जी तव्हांजी महिरबानी जो कैंप लॻाई वई ऐं वधि में वधि असांखे इमदाद जी ज़रूरत आहे हिते। अब असां दवाऊं ॾिनियूं था न हिननि जी वॾी असां ते महिरबानी आहे जो उतां पंहिंजी टीम मोकिले दवाऊं असांखे ॾिनऊं पेरनि जे सूर खां खंघि खां बुखार बि आहे हिननि जी महिरबानी आहे असां ते पंहिंजे वसब वारनि जी जेको असां ते हेॾी महिरबानी करे हुननि मोकिलियो आहे। ॿियो छा भला अञा कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे छा था सम्झो ज़रूरत लॻी पई आहे? ग़रीबत आहे मज़दूरी कोन्हे का असांखे राशन जी ज़रूरत आहे महिरबानी करे असां ॾे राशन मोकिलीनि। ॿेड़ी भला हेॾां होॾां तव्हांजे लाइ कुझु? ॿेड़ी अञा कोन आई आहे या महिरबानी करे असां ॾे ॿेड़ी मोकिलीनि रस्तो परे आहे 3 मेल पाणीअ मां करे पोइ असीं वञूं था उते का शइ मिले थी त का कोन थी मिले। सही
राशन में अञा मदद न थी आहे न अञा का बि हुकूमत जे तरफ़ां मदद असां कोन थी आहे हीअ हिन जी महिरबानी आहे जेके असां वटि ही वठी आहे डॉक्टरनि जी महिरबानी आहे जेके असांजो इलाजु कनि पिया जीअं त तव्हां हिननि जा वीचार ॿुधा हुननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ॻोठ वारनि जो इहो ई चवणु आहे त मेडिकल कैंप त असां वटि आई आहे पर अञा असांजे राशन जो या असांजे रस्ते जी ॿेड़ीअ जो को बंदोबस्तु न थियो आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेकब टीवी न्यूज़ जी टीम तरफ़ां जेको आहे DC जामशोरो सां बि हिननि जी ॿेड़ी जे लाइ ॻाल्हि ॿोल कई वई हुई। उन्हनि बि जेको आहे असांखे यकीन दहानी कराई आहे ऐं मुख़्तियार कार सेवण सां बि ॻाल्हि ॿोल कई वई आहे। उन्हनि बि असांखे यकीन दहानी कई आहे त फौरी तौर ते हिननि खे रस्ते जे लाइ ॿेड़ी जेको आहे फ़राहम कई वेंदी ऐं जेकब टीवी न्यूज़ हमेशह मज़लूम जो आवाज़ु बुलंद कयो आहे ऐं बुलंद कंदी रहंदी। वधीक ॿी जॻह ते बि जेकब टीवी न्यूज़ जे तरफ़ां हिकिड़ी कैंप क़ाइमु कई वई आहे मेडिकल, असां उते जी बि सूरत हाल तव्हांखे ॾेखारींदासीं। हा जी बिल्कुलु, हिन वक़्तु असां UC बाजारा शहर में मौजूदु आहियूं जिते जेकब टीवी न्यूज़ जी कोशिशि सां DHO साहब तरफ़ां ऐं PPHI तरफ़ां जेको आहे उन्हनि जे सहकार सां असां हिते मौजूदु आहियूं बाजारा शहर में जिते जेको आहे बरसाति मुतासिरनि जो तिबी मुआइनो जेको कयो पियो वञे। असां सां सैयद मुज़फ़र शाह बि मौजूदु आहिनि। साईं जिन जी बि कोशिशि हुई त हिते जेके बरसाति मुतासिर माण्हू आहिनि उन्हनि जी ख़िदमत कई वञे ऐं हिते जा जेके मारूअड़ा असांजा हिते मुतासिर रहियल आहिनि उन्हनि जो फौरी तौर ते तिबी मुआइनो कयो वञे ताकी उन्हनि में जेके बीमारियूं थोरियूं घणियूं फैलिजनि पियूं उन्हनि खे फौरी तौर ते कंट्रोल कयो वञे। वधीक साईं जिन सां मौजूदु आहिनि, असां संदन ॻाल्हि ॿोल कंदासीं त संदन कहिड़ा वीचार आहिनि। साईं असां अर्ज़ु कयूं था त हीअ वॾो तमामु बहितरु कमु थियो ऐं अॻिते बि अलाह करे जो हलंदो रहे थोरो कुझु जो अॻिते बि काफ़ी मरीज़ आहिनि जेके हलनि पिया हींअर अचनि पिया ऐं हुतां जेको आहे ज़रूरत में अञा हिते थोरो कुझु साइडुनि ते बि माण्हू वेठल आहिनि ऐं तव्हां उन जे लाइ बि थोरी कोशिशि कजो। हीअ PPHI वारनि वॾी तमामु बहितरु नमूने सां कयो आहे ऐं असां बि उन्हनि सां साथ में आहियूं त उन जी ख़िदमत में जीअं जेको पूरी कामयाबी हासिलु थिए ऐं सभु कंहिंजो भलो बि थी वञे। जो हिते अॻु में हिकिड़ियूं हुयूं डिस्ट्रिक्ट तरफ़ां गाॾियूं जेके लॻल हुयूं पर उहे वरी शिफ्ट करे छॾियूं होॾां लालबाग ॾे। हिते जेके आहिनि से कुझु ज़रूरत वधी वई, उन्हनि बि हिकु ॾींहं जे लाइ हिते ख़िदमत कई पर वरी उहे थोरो उन्हनि ॿियनि मरीज़नि ॾे होॾां उन्हनि खे ज़रूरत पई ऐं वरी तव्हां उन्हनि जे जाइ ते आया आहियो। तमामु बहितर में बहितर सुठो थिए जो अॻिते बि कामयाबी हासिलु थी वञे ऐं हर कंहिंजी ख़िदमत में अलाह भलो करे सभु कंहिंजो। असां ॾिठो त तव्हां पाण बीठा आहियो हिते पंहिंजे मारोड़नि जी मुतासिरनि जी ख़िदमत जे लाइ ॾिसो पिया ऐं तव्हां मेडिसन बि ॾिठी त छा पिया सम्झो त PPHI कीअं पई थी कमु करे? से हाणे हींअर जेको शुरूआती कमु थियो आहे तमामु बहितरु नमूने सां हले पियो, अलाह करे अॻिते बि कामयाबु थिए जेको पूरो सभिनि खे ज़रूरत में जीअं ॾियणो आहे ऐं तव्हां में उहा कुवत आहे त थोरो अॻिते असां सां बि मदद में रहो त उहो तमामु कामयाबीअ सां सुठे सां बहितरु थींदो। जो हिन में नंढा वॾा घरू माण्हू बि शामिलु आहिनि जेके ज़रूरत जे लाइ त तव्हां उन्हनि जी ज़रूरत खे पूरो कंदव त तमामु कामयाबी थींदी, सुठो थींदो, बहितरु थींदो। जी बिल्कुलु नाज़रीन, जेकब टीवी न्यूज़ जी कोशिशुनि सां ऐं DHO डॉक्टर विनोद कुमार ऐं PPHI DM जेके शफ़ीक आगरो साहब जिन आहिनि ऐं MN जेके मॉनिटरिंग ऑफिसर आहिनि अयाज़ खोसो साहब जिन जे तावन सां जेको आहे अॼु UC बाजारा जे ॿिनि जॻहनि ते जेको आहे मेडिकल कैंप क़ाइमु कई वई जंहिंमें जेको आहे UC बाजारा जे ॻोठ अकरीअ में ऐं उनखां पोइ UC बाजारा सिटीअ जे अंदरि जेको आहे मेडिकल कैंप क़ाइमु कई वई। जेके बि बरसाति मुतासिर आहे उन्हनि खे जेको आहे फौरी तौर ते उन्हनि जी जेको आहे मुआइनो करे उन्हनि जी तिबी इमदाद कई वई ऐं बहितरीन तरीक़े सां हिते जेका PPHI जी टीम जेकब न्यूज़ जी टीम सां गॾु हुई उन्हनि सुहिणे नमूने सां पंहिंजो ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं ऐं बहितरीन तरीक़े सां हर हिकु मुतासिर खे चेक करे ॾिसी करे उनखे जेको आहे मेडिसन मुफ़्त जेको आहे फ़राहम कई वई। त जेकब टीवी न्यूज़ निहायती शुक्रगुज़ार आहे PPHI जी पूरी टीम जी ऐं ख़ासि तौर ते DHO जामशोरो डॉक्टर विनोद कुमार जी जिन जेको आहे जेकब टीवी न्यूज़ जी ख़बरुनि जो एक्शन वठी फौरी तौर ते उनजे हवाले करण जे लाइ मेडिकल टीम ॾिनी ताकी जिते बि मेडिकल टीम जूं न आहिनि पहुतियूं उते अॼु जेको आहे PPHI पहुची करे पंहिंजो अवामी ख़िदमत में पंहिंजो जेको आहे अहम रोल अदा कयो। त इन सां गॾु इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान शकील अहमद चन्ना खे ऐं ॾिसंदा रहो जेकब टीवी न्यूज़।